उहे बि ॾींहं हुया रोज़ रोज़ मिलबो हो ॻाल्हि छा बि हुजे टहक ॾेई खिलबो हो चपनि ते पंहिंजूं परायूं हज़ार आखाणियूं अदब ते आर्ट ते फिल्मुनि ते किताबनि ते तवील बहस रुसा मां अजब अजब ॻाल्हियूं ऐं विच में वरी अखिड़ियुनि जूं पंहिंजूं शैतानियूं अजब नशे में थे गुज़रिया ही ॾींहं ऐं रातियूं न पंहिंजो होश न दुनिया जी का ख़बर परवाह ही बि ॾींहं थिया था कॾहिं कॾहिं गॾिजूं मिलूं त ईअं जो 7 कोट उपराए पजा कंहिं जोक ते बि रुगी मुर्क साब सोरीअ जी न मां ई साॻियो आहे न तूं हा साॻी अखियूं उहे ई मगर हाणे दिल में वीरानियूं पराए देस में कंहिं अजनबीअ जूं हैरानियूं ॿ चार जुमला लॻल टेप थियल ज़बाननि ते अव्हां जी कीअं तबियत किथे ऐं कीअं आहियो लिखो था लिखण बि शायदि छॾे ॾिनो आहे हाणे घणनि ॾींहंनि खां अव्हां जो न कुझु पढ़ियो आहे ॾिसो त केॾी न आहे ख़राब मौसम अॼु हवा में केॾी मिटी बस ज़ुकाम खंघ बुखार ऐं विच में वरी जंहिं जो वक़फ़ो जेको ॾींदे थिए आङुरियुनि जो थोरो छुहाव तकड़ में हथ छिकण सोरी थोरो पछता निगाहूं हेठि रुगो माठ माठ भी हिकु घाव अज़ाब माठ जो जंहिं पल वधी वञे हद खां चङो हला थो चवण दर ॾांहुं वधण वधी रुकजण अजाई आस जो मोट में कोई चवंदो अञा त वेह अञा वक़्तु ई थियो छा आहे जॾहिं बि ईंदे ईअं तकड़ी कयो ईंदे मगर जवाब में पोइ चङो वरी अचिजो ॿुधी निड़ीअ में का शइ अटकंदी भासे ऐं तेज़ तेज़ कदम धूड़ धूड़ राहुनि में इहे बि ॾींहं थिया इहे बि ॾींहं थिया